द डेफिनेशन ऑफ वर्ड छो न हिन ॻाल्हि खे वधीक मिर्च मसाला हणी के बि अखर खणी पाण में पकड़े मिलायूं ऐं चऊं हिनखे त ही वर्ड आहे। वर्ड अहिड़ो हुजे जंहिंजी का माना को मतिलबु को सेंस निकिरे। ॾिसो अॼु ताईं असां पढ़ियो आहे अ मीनिंगफुल यूनिट ऑफ लेटर्स और अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ लेटर्स इज कॉल्ड वर्ड। ठीकु आहे, एसि ताईं इहो हक़ीक़त बि आहे, एसि ताईं कॉन्सेप्ट असांजो क्लियर बि आहे। पर इंग्लिश अल्फ़ाबेट में के अहिड़ा अखर लेटर्स बि आहिनि जेके वन मैन आर्मी सॾिबा आहिनि, जिन खे ॿिए कंहिं लेटर जी ज़रूरत न आहे हूंदी, हू अकेले सिर वर्ड सॾिबा आहिनि, लफ़्ज़ सॾिबा आहिनि। कीअं ॾिसो हिते PEN, हे त लफ़्ज़ ई न आहे, ही वर्ड ई न आहे, हिनखे छॾे ॾियो। PEN टे लेटर्स मिलिया त हिकिड़ो वर्ड ठहियो। ठीकु आहे, हिते मतिलबु हिक ॿिए जी सपोर्ट ते हिकिड़ो वर्ड ठहियो आहे। पर इंग्लिश अल्फ़ाबेट में ॿ अहिड़ा अखर आहिनि जंहिंखे ॿिए कंहिं लेटर जी ज़रूरत न हूंदी, हू अकेले सिर ई पंहिंजे दम ते पाण खे वर्ड सॾाईंदा आहिनि। हिकिड़ो आहे आई, ॿियो आहे ए। अहिड़ा के ॿिया बि हूंदा पर मुंहिंजे ज़हन में हिन वक़्तु ही ॿ आहिनि। आई मतिलबु मां आई माना हिकु, ॿिन्हिनि मां असांखे सेंस बि मिले थो, मतिलबु बि मिले थो, पर आहे हिकिड़ो लेटर। ही लेटर्स इंग्लिश अल्फ़ाबेट में हिकु वर्ड जी हैसियत था रखनि। इहे ख़ुशि नसीब कुझु ई लेटर्स आहिनि। ठीकु आहे, सो उमेदु आहे तव्हांजो हेसि ताईं कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। वर्ड छा आहे, वर्ड असां कंहिंखे चई था सघूं, कंहिंखे नथा चई सघूं। सो इंशाल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। थैंक यू सो मच।